अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। ॻड़हे यासीन का पेश आहे एडीएबड़ो जी रिपोर्ट आहे। ॻड़हे यासीन बाईपास लॻ लकड़ा होटल वटि नामालूम शहर पसंदन याकूब ओडो ऐं मुकीम ओडो जन जे रखियल पलाल खे बाहि ॾेई छॾी। लखीं रुपयनि जो नुक़सान। बाहि लॻण सबबि लखीं रुपयनि जो पलाल सड़ी रख थी वियो। बाहि लॻण जी इतलाह ते असिस्टेंट कमिश्नर ॻड़हे यासीन मसरूर अहमद पेजाराणी टाउन कमेटी ॻड़हे यासीन जे फायर ब्रिगेड गाॾी साण करे वाक़े वारे हंधि पहुची वियो। बाहि ते कंट्रोल न थियण सबबि शिकारपुर म्यूनिसिपल कमेटीअ जी फायर ब्रिगेड गाॾी पिणु घुराई वई, जंहिं कुझु कलाकनि बाद बाहि ते कंट्रोल आंदो। राब्तो करण ते पोरियत मुकीम ओडो ॿुधायो त 2 मोटरसाइकिल सवार शरपसंद बिला वजह मुंहिंजे पलाल खे बाहि ॾेई फरार थी विया आहिनि। मां मिसकीन पोरियत आहियां, मुंहिंजो लखीं रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इंतिज़ामिया मुंहिंजी माली सहायता करे नुक़सान जो पूराओ करे ऐं पुलिस बाहि ॾींदड़ शरपसंद फौरी गिरफ़्तार करे। ख़बरुनि जी दुनिया।